नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असीं लफ़्ज़ सुलूक ते गुफ़्तगू कंदासूं। ही सूफ़ियुनि जी इस्तिलाह में लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे राहे सुलूक। इहो छा आहे आख़िर? सुलूक छा आहे? तो अर्ज़ ख़िदमत आहे त सुलूक लफ़्ज़ जी लुग़वी जेका माना थिए थी, लुग़वी चइबो आहे लफ़्ज़ी माना लुग़त में ऐं हिन ॿोलीअ जी इस्तिलाह में जंहिंजी माना लफ़्ज़ी कई वञे उनखे लुग़वी माना सॾिबो आहे। सुलूक जी लुग़वी माना आहे रस्ता, याने इन तसव्वुफ़ में हलण जा रस्ता। ऐं इस्तिलाह तसव्वुफ़ जी इस्तिलाह में इन जी माना आहे हिकु हाल खां ॿिए हाल जी तरफ़, हिकु मक़ाम खां ॿिए मक़ाम जी तरफ़ सफ़र करणु, इंतिकाल करणु। इंतिकाल जी माना हूंदी आहे हिजरत करणु। हिकु हाल खां ॿिए हाल जी तरफ़, हिकु मक़ाम खां ॿिए मक़ाम जी तरफ़ सफ़र करणु, इन जो नालो सुलूक आहे। इहे अक्सर चयो वेंदो आहे न त राहे सुलूक जूं राहूं तय कयो, राहे सुलूक तय कयो, त इहो ई आहे हिकु हाल खां ॿिए हाल जो सफ़रु।